बेहड़ में गुज़िरियल ॾियारे ख्वाजा सराज जे घर में चोरी बाबति पेरा खणण दौरान जवाबदारनि पारां पुलिस मथां फायरिंग पथराव करण 4 पुलिस एहलकार ज़ख़्मी थियण बाद पुलिस पारां गिरफ़्तार कयल 3 औरतुनि समेत 8 ॼणनि खे गिरफ़्तार करण वारो मामलो। बेहड़ पुलिस पारां गिरफ़्तार थियल जवाबदारनि ते 6 केस दाख़िल करण खां पोइ गिरफ़्तार कयल औरतुनि ऐं मासूम ॿारनि ते बि कैद शाह थाणे ते चर्स रखण जो केस दाख़िल करे छॾियो आहे। कैद शाह थाणे ते सरकार पारां एएसआई बसरा जी फरियाद ते दाख़िल कयो वियो आहे। पुलिस पारां केस में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त पुलिस गश्त दौरान चेकिंग करे रही हुई त 3 मासूम ॿारनि बीबी सायरा दुआ ऐं टकूज सां गॾु मशकूक औरतूं जंहिंखे ॿार हुया उन्हनि खे रोके तलाशी वरिती वई त ॿिनि औरतुनि मिसबात अफरोज़ ऐं मिसबात नूरा खोसो वटां पुलिस खे 1100 ग्राम ऐं 900 ग्राम चर्स हथायो आहे। पुलिस पारां गिरफ़्तार कयल औरतुनि खे सेशन जज वटि पेश कयो वियो, जिते औरतुनि खे जेल कस्टडी करे वुमेन जेल हैदराबाद मोकिलियो वियो आहे। वाज़े रहे त केस में औरतुनि सां ॿिनि ॿारनि जो बि ज़िक्र कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची